कारपोरेट फार्मिंग छन के नाल पानी जी एतिरादू खोट ऐं धाड़ियल राज ख़िलाफ़ अवामी तहरीक तरफ़ां ॾहरकी में अवामी होटल खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। एहतजाजी रैली जी अॻुवाणी अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत, मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कातियार, एडवोकेट सचल भट्टी, एडवोकेट सरवाण जतोई, सिंधियाणी तहरीक जे अॻुवाणनि शमशाद बप्पड़, पारस भट्टी, रेहाना बलोच, सीमा कलवड़, सोरठ भट्ट, अवामी तहरीक ज़िले घोटकी जे अॻुवान उस्ताद जमाल भुट्टो, माशूक चाचड़, सदाम ओगाही वसंत ऐं ॿियनि कई। प्रेस क्लब अॻियां धरणे खे ख़िताब कंदे अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कातियार, सचल भट्टी, सरवाण जतोई, शमशाद पबड़ ऐं ॿियनि चयो त पंजाब जे हुकुमराननि सिंध जो पाणी बंदि करे छॾियो आहे। हिननि चयो त इंडस डेल्टा सिस्टम में पाणी वॾी मिक़दार में मौजूदु हुअण बावजूदि सिंध जो पाणी बंदि कयो आहे। पंजाब जे ॿोॾनि वारे केनालनि जा मुंहं खोलिया विया आहिनि। टीपी ऐं सीजी लिंक केनाल समेत पंजाब ॿोॾनि वारे वाह ऐं केनाल खोलिया विया आहिनि। सिंध जे पाणी ते धाड़ो हणी सरसब्ज़ सिंध खे बंजर बणायो वियो आहे। सिंध खे 1991 जे ठाह मूजिबि पाणी नथो मिले। पीपल्स पार्टी CCI जे ढोंग रचाए सिंधु दरिया जो सौदो करणु चाहे थी। CCI में अक्सरियत पंजाब जी आहे। CCI पंजाब जी हिकु हटी वारो वफ़ाक़ ऐं मुल्क दुश्मन इदारो आहे। हुननि चयो त CCI जे हर सिंध दुश्मन फ़ैसिले खे सिंध जा माण्हू पंहिंजे पेरनि हेठां लताड़े छॾींदा ऐं एहतजाजी तहरीक ख़तमु न कंदा। हुकुमरान अंधा ॿोड़ा ऐं गूंगा अथव। ही उन्हनि जे ऐवाननि ताईं आवाज़ धाड़ो, ज़मीनुनि ते धाड़ो, ज़मीनुनि ते पाणीअ ख़ातिर शहरनि खां DCO उन 1,25,000 एकड़ ज़मीन गैर कानूनी सिंध गवर्नमेंट जे चवण ते अलाट कई आहे। अॼु वसीलनि ख़ातिर, अॼु ज़मीनुनि ख़ातिर